कश्मीर वेझो कचे जे नहर पटण वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबलो थियो आहे, जंहिंमें 2 एहलकार शहीद थी विया। पुलिस मुक़ाबले में पुलिस एहलकार हादी डोमकी ऐं साबिर डोमकी शहीद थिया आहिनि। 4 एहलकार ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में SHO गुल मोहम्मद महर, एहलकार मुसरी जखराणी, शाह जखराणी ऐं अब्दुल वहाब जखराणी शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कश्मीर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अहमद अली सियाल खां। जी अहमद अली, कहिड़ा तफ़सील आहिनि पुलिस मुक़ाबले जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां। कश्मीर में अमन ख़राब सूरत हाल जे करे SSP इरफान समूह जे हिदायतनि ते गुडू खां वठी कश्मीर ज़िले जे बॉर्डर एरिया दरिया जे बंदि आहे उते चेक पोस्ट लॻाइण जे करे अॼु DSP कश्मीर नहर पटन वारे इलाइक़े में साण करे वारी चेक पोस्टनि ते ॾोहारियुनि दौरान फायरिंग थी आहे, जंहिंमें SHO वक्तापुर गुल मोहम्मद ज़ख़्मी थी पियो आहे। मुक़ाबले बाद पुलिस एहलकार 2 ॼणा जेके आहिनि हदे डोमकी साबिर डोमकी शहीद थी विया आहिनि, जॾहिं त मिसरी जखराणी, शाही जखराणी, अब्दुल वहाब जखराणी ऐं ज़ख़्मियुनि जा 5 ॼणा जंहिंमें फायरिंग में ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण लाइ कश्मीर अस्पताल सिविल रेफर कियो वियो आहे ऐं उन खां बाद उन्हनि खे लाड़काने रविवार मुंतक़िल कयो वेंदो। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन टाइम ताईं उते ॿिन्ही धुरियुनि में पुलिस ऐं ॾोहारनि जे विच में मुक़ाबलो हलंदड़ आहे। ठीक है, मुझे मेहरबानी अहमद अली अपडेट करण लाइ।